हाणे साईं सोट वठो ईअं कॾहिं बि कोन ईंदा तूं उन्हनि खे वठी अची आ न। ईंदा मां ईंदा, मां उनजे मथां पूरो ज़ोर रखियो आहे, वो ज़रूर ईंदा। ईंदा त कॾहिं ईंदा बाबा? अञा ऑटो अस्पताल में आहे, जॾहिं डॉक्टर उनखे मोकिले ॾींदा त वो हलिया ईंदा। चाचा ओठे जो एक्सीडेंट थियो आहे या बंदूक लगी अथसि जो अञा ताईं अस्पताल में आहे? जेकॾहिं ईअं थो लॻे त हू मुंहिंजे चवण ते कोन ईंदा त पोइ तव्हां ॿई वञी उन्हनि खे वठी अचो। मां मोटरसाइकिल सिखियल हुजां न त हींअर ई हली वञा हा, तोखां न पुछां बाबा। तूं न सिखियल त छा थी पियो? असां चाचा खे चऊं था त असां ॿिन्हिनि खे मोटरसाइकिल ते वठी हली। इहा सलाह तुंहिंजी सुठी आहे। अम्मा चरी त न आहे थी कि मां तव्हांखे हली मोटरसाइकिल ते खणी हलां? छो चाचा, छो न खणी हलंदे? ॻोठ जूं अलाए केतिरियूं मायूं आहिनि जो शहर मोटरसाइकिल ते अचनि वञनि थियूं। पर मां एतिरो मोटरसाइकिल सिखियल न आहियां। ॿई गाड़ी ते वेहंदव त किथे हली गाड़ी ठोकींदोसां त पोइ तव्हांजूं टंगियूं पवंदियूं भॼी। मूंखे पंहिंजी टंगूं भञणाइण जो को बि शौक़ु न आहे। बाबा नटाए वियो, गाॾी सिखियल आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।